हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। बुलड़ी शाह करीम भरसां इंसानियत के लजाईंदड़ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ खमीसो जावरी में जवाबदार तैयब जावरी भाइरनि सां गॾिजी पंहिंजी घरवारी हसीना परी ते तशद्दुद करे संदस मथे जा वार कूड़े तज़लील कई आहे। मुतासिर औरत जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे जवाबदार तैयब जावरी ऐं संदस भाइरनि नारी खे क़त्ल करण जी पिण कोशिश कई आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ही इंसानियत के लजाईंदड़ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ खमीसो जावरी में जवाबदार तैयब जावरी भाइरनि सां गॾिजी पंहिंजी घरवारी हसन परी ते तशद्दुद करे संदसि मथे जा वार कूड़े तज़लील कई आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। शाहनवाज़ रिंद असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। शाहनवाज़, आगाह कजो, ही इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। जी बिल्कुल, बुलड़ी शाह करीम भरसां ॻोठ खमीसो जावरी में इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। तैयब जावरी पंहिंजनि भाइरनि सां मिली करे मुबीना पंहिंजी नौजवान ज़ाल जो मथो कूड़े तज़लील करे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मुतासिर औरत 20 साला हुसन परी जावरी संदसि माउ ऐं ॻोठ जे नेक मर्द गुलाम मुस्तफ़ा जावरी सां गॾु मीडिया अॻियां इल्ज़ाम हणंदे ॿुधायो आहे त संदसि मुड़ुसु तैयब जावरी ऐं तैयब जावरी जे भाइरनि रहीम ख़ान जावरी, गनी जावरी, अज़ीम जावरी कपिड़नि खां आजो करे मथे जा वार कूड़े तज़लील करे तशद्दुद कयो आहे। जॾहिं त मुतासिर औरत जे मामे गुलाम मुस्तफ़ा जावरी पिणु ॿुधायो आहे त मसमाक हसन परी जो मुड़ुसु नशो कंदो आहे, कचो शराब पी करे अहिड़ो कदम खयो अथसि। संदसि ज़ाल खे क़त्ल करण जी कोशिश कई आहे। तव्हांजी महिरबानी शाहनवाज़ रिंद तफ़सील ॾिना।